वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में बरसात खाते जी अॻकथी खां वधीक बरसात पई आहे। 25 अगस्त खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थी वेंदो। वॾे वज़ीर लाड़काणे पहुची सिंधु दरिया जे आकिल आगाणी ऐं मोरिया लूप बंद जो जाइज़ो वरितो ऐं अमलदारनि खां ब्रीफिंग वरिती। वॾे वज़ीर बंदनि जी निगरानी सख़्त करण जी बि हिदायत कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो त चौमासी जूं बरसातूं शुरूआत खां वठी वधीक पयूं। जबलनि में जेका बरसात थींदी आहे उतां खां पाणी बरसाती नालनि में ईंदो आहे, जंहिं करे बहिराड़ी जो ज़मीनो राब्तो कटिजी वेंदो आहे। उन जो त अलाह रहम कयो आहे, वधीक मसइला न आहिनि। बरसातुनि सबबि कचनि घरनि खे नुक़सान पहुतो आहे। असां पंहिंजनि माण्हुनि खे कॾहिं बि न छॾींदासीं। वॾे वज़ीर चयो त 26 ऑगस्ट ते बोर्ड जो ख़तरो आहे, जंहिं जो जाइज़ो वठण आयो आहियां। बंदनि जी निगरानी वधी वई आहे ऐं आपाशी अमले खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। उन मौक़े ते वज़ीर आला सिंध सां सूबाई वज़ीर जाम खान शोरो, इकरामुल्ला धारेचो, नवाब सरदार खान चांडियो, नादिर खान मक्सी, मुकेश चावला ऐं फयाज़ बुट पिणु गॾु हुआ।